वारे सोशल फोरम जे काल रियाज़ कलोड़ो पारां अवामी प्रेस क्लब ते एहतजाज कंदे चयो त वारे शहर चोरनि जी निशाने ते 3 ॾींहनि में 4 वारदातूं हर रोज़ जे बुनियाद ते वारदातूं थियण लॻियूं आहिनि। ॿिनि दीवान नौजवाननि खां शहर में मसरूफ़ मोहल्ले धर्मशाला जे भरिसां प्रताप कुमार सागर कुमार खां मोबाइल फ़ोन रोक रक़म ऐं नसीर शाह जे भरिसां अली रज़ा कलोड़ो खां मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन रोक रक़म गड़ी माकोड़ी भरिसां ॻोठ जांडराही जो रहवासी राहिब लीला शाही खां सीधी मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म फुर करे आसानी सां फ़रार थी विया। डीएसपी एसएसओ वारे लाइ अमनो अमान बहाल कराइण चैलेंज बणियल पुलिस बिल्कुलु नाकाम थी वई आहे। असां मुतालबो था कयूं डीआईजी लाड़काणो एसएसपी कंबर शहदाद कोट खां त शहरनि मां बेचैनी ख़त्म करे डीएसपी ज़ाहिद हुसैन सुमरो एसएचओ वारे मीर मोहम्मद खोसो खे हटाए नवां पुलिस ऑफिसर मुक़रर कया वञनि जीअं अमन अमान बहाल थी सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची